सिंध जे लाइ जदोजहद कनि ऐं ऐलान कनि हिन वक़्तु सिर्फ़ु इहा पुरअमन जदोजहदड़ियूं इन मां न हलंदो कमु इन मां गवर्नमेंट जी आदत थी वई आहे हो इहा ॿोली सम्झे ई नथी शराफ़त थी जेको 18 असेंबली में पास थियो आहे या सिंधी था चवनि त भई पाणी आहे त हाणे न चोरायो सिंधी था चवनि सिंधी ख़ुदकशियूं था कनि डिग्रियूं पंहिंजूं साड़े फाड़े प्रेस क्लबनि जा ॾींहुं उछलनि था असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि धारिया सभु भर्ती था थियनि नौकिरी टके जी नौकिरी जे लाइ असां सिंध जा मालिक परेशान आहियूं असांजे सिंधी माण्हुनि खे मसवाड़नि ते बि जाइ नथी मिले धारिया मालिक लॻा पिया आहिनि हर शइ जा कारे अचे जा इहा सिर्फ़ु तव्हांजी कमज़ोरी आहे मरीज़ उहो ई वेंदो को हादसे में मरी वेंदो को बीमारी में मरी वेंदो को ज़ाती जहिड़नि में ज़ाती जहिड़ा थींदा आहिनि कीअं ट्रैक्टर ऐं ट्रालियूं भराए ईंदा आहियो हथियार खणी जॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त भई अचो सिंध जे लाइ वेड़ो साईं हथियार काॾूं आणियूं पोइ केॾी महिल काॾूं आणींदा आहियो भंगारूं वठी ईंदा आहियो ट्रालियूं भरे ईंदा आहियो सिंध धरती खे पंहिंजी माउ सम्झो उन्हनि जी पलांद करण लाइ उन्हनि जी आज़ादी जे लाइ उथी खड़ा थियो ऐं पंहिंजे लाइ किथां बि दरिया पैदा करे पंहिंजी सिंध जो बचाव कयो वक़्त जी तक़ाज़ा इहा अथव भली के दोस्त चवंदा वतन दफ़ा सिंध खे को ख़तरो न आहे पर असां था चऊं सिंध खे ख़तरो आहे सिंधी माण्हुनि खे तबाह कयो वियो आहे सभिनि हंधनि ते धारियुनि जो कब्ज़ो आहे सिंधी